दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 13 1997 जो फर्स्ट एल्बम ऐं हीअ ज़बरदस्त एल्बम आहे ऐं हीअ पहिरियों चकर शमन अली माना धमाल जो एल्बम कयो गोहर गदाई जी सिलेक्शन सां। तक़रीबन गोहर गदाई ऐं वहीद हकड़े गॾिजी एल्बम ठाहियो ज़बरदस्त। ऐं हिन में गोहर गदाई जी तस्वीर बि लॻियल आहे ऐं हिन में सभु धमालूं ज़बरदस्त थियूं। ख़ासि करे मौला रज़ा जी ज़ियारत जंहिंखे नसीब थींदी, इहो ज़बरदस्त हिकिड़ो ॻाई। ऐं उन में काफ़ी दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। हिन में पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, ग्रेट पिक्चर, नाइस पिक्चर, महिरबानियूं वहीद भाउ, महिरबानियूं कुर्ब। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि, उन्हनि जा बि कमेंट्स आहिनि, उहे बि शामिलु कयूं। आहे हिकु नओं दोस्त आहे उस्मान साहब, उन कुझु लिखियो आहे सम्झ में न आयो असांखे चवणु छा थो चाहे दोस्त। उन खां पोइ नादिर अली नाइस एल्बम, शाहबान सोलंकी नाइस वीडियो ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। पहिरियों दोस्त आहे हसन अहमद महर, ग्रेट वीडियो, एम प्रोडक्शन नाइस वीडियो, शाहबान सोलंकी आल सॉन्ग सुपर हिट, वॾी महिरबानियूं अदा। अञा दोस्त आहे रहियल, उन जी कमेंट शामिलु कयूं। दोस्त आहे एहसन अहमद सोलंकी साहब, वाओ माशूक अहमद वीडियो ओके, वॾी महिरबानियूं अदा। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में को बि गीत शामिलु न आहे, हिन में रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि जेके काफ़ी दोस्तनि खे पसंदि आया आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां बि कमेंट्स करणु चाहियो कंहिं फ़नकार जे लाइ त कमेंट्स करे सघो था ऐं तव्हांजी कमेंट्स शामिलु कई वेंदी ऐं तव्हांजी फरमाइश बि इंशाअल्लाह उहा पूरी कंदासीं। ऐं हिन में जेके धमालूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां, ज़बरदस्त महफ़िलूं आहिनि अंदाज़ में। पहिरीं धमाल वहीद हकड़े जी आहे, आयो मेलो लाल जो आहे, नारा सभु हणंदा हलो, अली अली चवंदा हलो। उन खां पोइ वहीद हकड़े ॿी धमाल लिखी आहे, जो पाक नबी दा प्यारा ए अली अली। उन खां पोइ आहे गोहर गदाई जो, उन लिखियो आहे त मौला रज़ा जी ज़ियारत जंहिंखे नसीब थींदी। उन खां पोइ वहीद हकड़े लिखी आहे धमाल VIP, लाल सखी लजपाल सखी, मेडी मुश्किल टाल सखी, लाल सखी लजपाल सखी। ऐं उन खां बाद गोहर गदाई लिखियो आहे वरी, मोमिन अमीर दा मुरसल देवीर दा। उन खां पोइ गोहर गदाई लिखियो आहे वरी, हैदर मुंहिंजो इमाम आ, विर्द सुबुह शाम आ हैदर, हाँ हैदर मुंहिंजो इमाम आ, ज़बरदस्त इहो बि। उन खां पोइ आहे गोहर गदाई जी वरी शाइरी आहे, सखी लाल वसे तुंहिंजी लाली, ॾे झोल भरे तूं ख़ाली, ॾे झोल भरे तूं ख़ाली। उन खां पोइ आख़िरी गोहर गदाई जो आहे, ए सिंधड़ी सारी है मेरे पीर कलंदर दी, ए सिंधड़ी सारी है मेरे पीर कलंदर दी। ज़बरदस्त अंदाज़ में एल्बम आहे। काफ़ी दोस्तनि ॿुधो बि हूंदो ऐं काफ़ी दोस्तनि न बि ॿुधो हूंदो, त इहे काफ़ी धमालूं जेके माण्हू मिक्स में ॿुधनि था उन्हनि खे माना इहा ख़बर न पवंदी आहे त हीअ कहिड़ी धमाल जो माना आहे, हीअ कहिड़ी धमाल आहे। 13 धमाल आहे या उन खां पोइ 28 एल्बम कई, 28 धमाल कई। उन खां पोइ वरी माना 32 एल्बम कई धमालनि जो, ज़बरदस्त। 32 खां पोइ वरी 37 एल्बम धमाल कई, 37 खां पोइ वरी 43 एल्बम कई धमाल, 43 खां पोइ वरी इहो 67 एल्बम कई धमाल, 67 खां पोइ 63 एल्बम कई धमाल। ऐं थर प्रोडक्शन में 8 एल्बम धमाल, 8 या 9 एल्बम मीराली साहब धमालनि जा कया आहिनि। दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे लाइक ज़रूरु कंदा, शेयर बि कंदा।